ताजी काब गति कोने। अरे ता तो वही कयो जो ताके देखारियो त बुधायो वियो। अगर गलती थी भी तव तो गलती तो कुदरत की इंसान जी काई गाल कोने। साईं त असांजे संत वठनि उहो ई असांजो पाप दूर कंदो। अगर वो तव्हांजो साईं टेऊराम तव्हांखे हिन महामारी खां न बचा ॾींदो त पोइ मूं वटि न अचिजो। पोइ तव्हांजो ही तांत्रिक महाराज कुझु न करे सघंदो। जेको कंदो पंहिंजे पाण लाइ कंदो, पंहिंजे चेलनि लाइ कंदो। जेको खपे तूं कजां असीं तव्हांजा संत महामारी के तो मोटणो ही पवंदो। जीवत मुखी साहब ऐं हिकु करे सभिनी खे प्यारियो ऐं जवाब ॾियो। भक्ति जो इल्म खोले मां असां हिनखे भस्म करे छॾींदासीं, तबाह बर्बाद करे छॾींदासीं मां। जीवन भर मूर्ति की सेवा कई है, पूजा आराधना कई है, तो शक्ति प्राप्त कई है। अरे मूर्ख इन शक्ति के करे जो अधर्मी है लालची बनी थे तो पंहिंजो नालो ऐं धन दौलत हासिल करण लाइ गरीबन गुरबन खे रंजायो, उन्हनि खे सतायो आहे। असां भक्ति में खुश थी तोखे शक्ति मिली ऐं उन वक़्तु चेतायो हो त जे तूं इन शक्ति जो ग़लति इस्तेमाल कंदे त तुंहिंजूं सभई शक्तियूं समाप्त थी वेंदियूं। यादि कर, यादि कर।
की शक्ति मुझे वापस दे मां। पहुंची विया
तव्हां चिंता न कयो। संत टेऊराम का पाण अवतारी है। कर्मनि जे नाश ऐं पापनि खे ख़तमु करण जे लाइ समुंड जो गुस्सो थियणु वाजिबु हो, पर हाणे सभु ठीकु आहे। संत टेऊराम पाण तव्हां सां गॾु पागल है मामा।